मूंखे इहो चवणो त तव्हां हाणे खानबाद जे ॻोठ में सेफ न आहियो। कोशिशि कयो त तव्हां पंहिंजो सामान खणी के ॿिए हंधि हलिया वञो। शम्स साहब, इंसान केतिरी बि कोशिशि करे पर पंहिंजी मौत खां केॾांहुं कोन भॼी सघंदो। ज़बान संभाले ॻाल्हाए शेरोज़। ही एसपी उहो एसपी न आहे जेको तव्हांजी जागीर ते अची रोज़ तव्हांखे सलाम करे। ही उहो एसपी आहे जेको तव्हांजी जागीर मां तव्हांखे ई हथकड़ियूं पाराए हितां गीले खणी वेंदो। तो पोइ वञ, पूरी जागीर अथई मुंहिंजी। वञ वञी ॻोल्ह पंहिंजे जिगरी दोस्त खे। शायदि तोखे यादि हुजणु घुर्जे जेका बि शइ शेरोज़ खान जे चंबे में ईंदी आहे न हमेशा हमेशा जे लाइ उॾी वेंदी आहे। तव्हांखे ख़बर आहे त साले वारनि ॾांहुं मुंहिंजा केतिरा हिसाब किताब आहिनि। हिन साले जे पीछे चिबड़ मुंहिंजे चाचे जो खून कयो हो। इहो मामिलो त अञा अलॻि आहे। करिणो छा आहे वीचारा, हुकुम त करे ॾिस। इहा हक़ीक़त मां तव्हां सां अॻ में बि करे चुको आहियां। मूंखे साले जी भेण जो संग खपे।